नाज़रीन ख़बर शेयर कंदा असांजे रिपोर्टर सोडो खोसो जी रिपोर्ट। चंबर पुलिस ज़हनी मरीज़ औरत मथां ॾाइण करार ॾे तशद्दुद करे मातली तालके जे गुलाब लिगारी थाने जी हदुनि में छॾे हली वई ऐं सोशल मीडिया ज़रिए वावेला कई वई त इहा औरत ॾाइण आहे, माल जानवर माण्हू खाए थी। इन ई वावेला खां पोइ जॾहिं इहा औरत गुलाब लिगारी शहर में ॾिठी वई त माण्हुनि बिना सोचण सम्झण परखण जे ज़हनी मरीज़ औरत मथां तशद्दुद शुरू करे ॾिनो, जंहिंमें औरत जो चहिरो सख़्तु ज़ख़्मी थी पियो। HRJDO मॉनिटरिंग सेल इन अमल जी इतला गुलाब लिगारी पुलिस खे ॾिनो, जेका बर वक्त पहुची औरत खे पंहिंजी तहवील में वरितो ऐं ज़ख़्मी ज़हनी मरीज़ औरत खे तबी इमदाद ॾिनी वई। आख़िरी इतलाउनि ताईं ज़हनी मरीज़ औरत बाबति को बि चिटो मौक़ो साम्हूं नाहे अची सघियो ऐं औरत कहिड़े इलाइक़े जी आहे इहा बि ख़बर नाहे। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट जे लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।